मतलब इन मंजड़े टुंजड़े रूडड़े सा इहो बगदाद एड़ो जुल्म कर जो खून बहा जे चक्कर में रुगो मुंहिंजी छोरीअ खे तोरियो वियो। इन चक्कर में तव्हांजो भाउ शहीद ऐं हुन सिक जो भाउ क़ितलाम थी वियो। वरी टियों मौत आयो। मौत सिर्फ़ मुंहिंजे जिगर ई ललंग पुट जो थियो। वो मौत जो खाज थियो ऐं वरी चाकर खान से चङो मुड़ुस थी फ़ैसिलो करे संग में चटीअ में विधे लखनि जा ॾंड बि मुंहिंजे मथां विधई। छो इन छो हुजे त बाबा सरासर नाइंसाफ़ी ग़लति फ़ैसिलो कयो एॾे छोरे मूंसां नाइंसाफ़ी ते ज़ुल्म बगदाद कयई मूंसां बाबा 12% इहो रिपीट फ़ैसिलो कयो वञे उहो जेको बि फ़ैसिलो थियो मूंखे क़बूल बाबा मुंहिंजा वॾा बि क़बूल। रुंडा तव्हांजा हथ त रत सां रंगियल आहे। रावल ऐं शामिर सां गॾु मुंहिंजे भाउ जा बि तव्हां क़ातिल आहियो। रही मुंहिंजी ॻाल्हि मुंहिंजा सभिनी खूननि खां हथ आज़ादु आहिनि। हिन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे। जेकर तुंहिंजी धीउ खे मां घरां कढी भॼाए वियो हुयसि न इन में बि तुंहिंजी राज़ ख़ुशी हुई। पूरो ज़ुल्म त मूंसां थियो। मूंसां ज़ुल्म थियो। मुंहिंजी मासूम भेण सां हैदर ज़बरदस्ती निकाह कयो। छा थियो आहे शेर? ख़ैर त आहे। अकबर खान जे ॻोठ में 2 माण्हू मारिजी विया आहिनि ऐं अकबर खान पंहिंजे माण्हुनि सां हेॾे अचे थो। सभई हथियार संभालियो पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो ओसी ताईं का बि गोली न हलणु घुरिजे जेसि ताईं मां न चवां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।